Audio Jungle. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ये तो आगे खबर है कि ऑल पाकिस्तान बंगाली साथ पारा टीम दौरन लाइ निकल आयूं ऐं असीं इन वक़्तु मौजूद आहियूं मीरपुर पास में हैदराबाद रोड ते बंगलानी हाउस मीर अब्बास बंगलानी हाउस में मौजूद आहियूं ऐं दोस्तनि सां मीटिंग बि थी, काफ़ी इताद जे बारे में ॻाल्हियूं थियूं। दोस्त तमामु घणा पुरज़म आहिनि पंहिंजे इताद जे बारे में, पंहिंजे सरदार साहब जे बारे में, ऐं असीं हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल कंदासीं मीर अब्बास बंगाली कौम तमाम खुश हुई। तूफानी साहब जहांगीर खान की मेहनत रंग लाया या बंगाली कौम मसाज थी रही है, वधी थी रही है, मीडिया में कम कंदा, इताद चाहींदा ऐं कलम जे ज़ोर सां अॻिते हलंदा। पाकिस्तान बंगाली इताद जी असां वॾे में वॾा शुक्रगुज़ार आहियूं। नाज़रीन, ये हुआ मीर अब्बास बंगलानी मीरपुर हाउस जा रहवासी ऐं बंगाली बिरादरी जा तमामु घणा एक्टिव सीनियर पर्सन ऐं उन्हनि जो चवणो हो त असीं ऑल पाकिस्तान बंगाली जा तमामु घणा सोराइता आहियूं ऐं असीं पुरज़म आहियूं पंहिंजे क़ौम खे अॻिते आणण लाइ ऐं पंहिंजे ईंदड़ नसल खे ऐं जेके नए नसल नौजवान नसल खे तालीम ॾियारण लाइ कुआड़ी जे हथ बदिरां कलम ॾियण लाइ असीं पुरज़म आहियूं। कैमरामैन बंगलानी